स्वागत कंदासीं। सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण जो चवणु आहे त इमरान ख़ान खे आणींदड़ संदसि साथ छॾे केस घर भेड़ो कंदा। इमरान ख़ान जी ख़्वाहिश ते असेंबलियूं न टुटंदियूं, चूंडूं मई में ई थींदियूं। कुंभ में मीडिया सां ॻाल्हाईंदे मंज़ूर वसाण चयो त मार्च में वज़ीर आज़म पाण असेंबलियूं टोड़े चूंडनि जो ऐलान करे सघे थो। सिंध ऐं बलूचिस्तान में पीपी जी हुकूमत हूंदी। संदसि चवणु हो त पंजाब ऐं केपी में नून लीग ऐं JUI सां इतिहाद थी सघे थो। हुन चयो त आबादगारनि ऐं हारियुनि खे ॿिज जी मद में जल्द रक़म फराहम कई वेंदी। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण जो चवणु आहे त इमरान ख़ान खे आणींदड़ी संदसि साथ छॾे केस घर भेड़ो कंदा। इमरान ख़ान जी ख़्वाहिश ते असेंबलियूं न टुटंदियूं, चूंडूं मई में ई थींदियूं। कुंभ में मीडिया सां ॻाल्हाईंदे मंज़ूर वसाण चयो त मार्च में वज़ीर आज़म पाण असेंबलियूं टोड़े चूंडनि जो ऐलान करे सघे थो। सिंध ऐं बलूचिस्तान में पीपी जी हुकूमत हूंदी। संदसि चवणु हो त पंजाब ऐं केपी में नून लीग ऐं JUI सां इतिहाद थी सघे थो। हुन चयो त आबादगारनि ऐं हारियुनि खे ॿिज जी मद में जल्द रक़म फराहम कई वेंदी।